ओम ओम ओम। रसना पे सदा तेरा नाम रहे, रसना पे सदा तेरा नाम रहे। जग में फिर नाम रहे ना रहे, जग में फिर नाम रहे ना रहे। मन मंदिर में घनश्याम रहे, मन मंदिर में घनश्याम रहे। झूठा संसार रहे ना रहे, झूठा संसार रहे ना रहे। दिन रैन हरि का ध्यान रहे, दिन रैन हरि का ध्यान रहे। कोई और फिर ध्यान रहे ना रहे, कोई और फिर ध्यान रहे ना रहे। तेरी कृपा का अभिमान रहे, तेरी कृपा का अभिमान रहे। कोई और अभिमान रहे ना रहे, कोई और अभिमान रहे ना रहे। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। ओम जय गणेश जय मंगल करता, जय दुख नाशन विघ्न हरो। नमो गवर्जा नमो वाक्यपते, नमो सरस्वती तोषऋणम्। ओंकार परमात्मा परिवारोपरंग कछुरे नहीं, अंडज जीरज शेत जयत भुज जल थल व्यापक एक तोहि। प्रभु अनंत का रूप न कोई, नेत नेत जस वेद कहे। साध संगत कर मुकत परापत, लोक सुखी परलोक लहे। पवन आहारी
जोग साधना जति कहावी ध्यान धरे। हर की कथा समान न होवे, साध संगत कर नीच तरे। साध संगत कर अमर भये हैं, साध संगत कर मुक्त भये। साध संगत कर शेष नांग जिम, फण फण धरती धार लय। प्रेम सहित नित हरि गुण गावे, मगन होतन हर जस करिणम। खुले पुराण कथा हरि होवे, कोट मुकत ताके शरणम। जिस मंदिर में कथा होत है, वैकुंठ धाम सही कहिए। आद वियाद उपाद जाएगा, जो मांगे सो फल लहिए। तीर्थ कोट कोट सुर पूजा, हर की कथा यहाँ करिणम। दासन दास प्रभु तेरो जस गावे, वक्ता श्रोता तो शरणम। दासन दास प्रभु तेरो जस गावे, वक्ता श्रोता तो शरणम। संगत बोलना सत श्री हर वाहिगुरु। हरि रस निर्मल वाहिगुरु। अधम उदाहरण वाहिगुरु। पापी तारण वाहिगुरु। निर्मल वाहिगुरु। सुंदर वाहिगुरु। संगत बोलना सत श्री हर वाहिगुरु। सतभामा को कृष्ण जी कहत कथा चित लाए। सुने पठे इस कथा को मन वांछत फल पाए। सियापत रामचंद्र की उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। गुरु जी प्यारी मिठड़ी साध संगत जी, अज पंजो ॾींहुं आहे कार्तिक जी कथा जो। छहों ॾींहुं आहे, छहों ॾींहुं आहे अॼु छहों ॾींहुं अमृत रस तव्हां पी रहिया आहियो। कार्तिक कथा में भगवान श्री कृष्ण सतभामा खे था ॿुधाइनि। चवनि था जेको हीअ कथा ॿुधंदो उन खे मन वांछित फल मिलंदा। जेका भी उन जी मनोकामना हूंदी उहा पूरी थींदी। छाजे लाइ पूरी थींदी? छो जो सभिनी खां उत्तम कर्म आहे कथा ॿुधणु। त भगवान उन ते ॾाढो प्रसन्न थींदा आहिनि जेको कथा ॿुधे थो। अहिड़ी काई शइ न आहे, अहिड़ी काई वस्तु न आहे जेका भगवान उन खे न ॾियनि दास खे जेको कथा तो ॿुधे। कथा ॿुधणु सभिनी खां उत्तम में उत्तम कमु आहे। असांजो कोई ॿार थोरो ई सुठो कमु कंदो आहे त असां उन खे इनाम ॾींदा आहियूं, कोई शइ वठी ॾींदा आहियूं। असांजो कोई ॿार थोरी काई ॻाल्हि मञींदो आहे त असां केॾो ख़ुशि थींदा आहियूं। उहो जेको चवंदो आहे उनखे उहो खिलौनो वठी ॾींदा आहियूं, उहा शइ वठी ॾींदा आहियूं। तीअं प्रभु परमात्मा भी भगवान भी पंहिंजे भक्तनि खे जेको घुरे उहो ॾींदा।
जेको घुरे भगवान जे लाइ कोई वॾी ॻाल्हि न आहे। भले असां कुछ भी घुरूं, जो मांगे ठाकुर अपने ते सोई सोई दे। ये तो सच्ची ॻाल्हि आहे। ये गुरु ग्रंथ साहिब में लिखियल आहे, वचन सतगुरनि जा सच्चा, कि तू जेको घुरंदे जेको घुरंदे जेको घुरंदे परमात्मा तोखे उहो ई ॾींदो, उहो ई ॾींदो, उहो ई ॾींदो, बल्कि उन खां बि सुठो ॾींदो, उन खां बि सुठो ॾींदो। तू काई शइ घुरंदे परमात्मा उन खां बि तोखे सुठी ॾींदो, जेका तोखे वधीक सुखदाई हुजे, वधीक फलदाई हुजे, वधीक तोखे साथ ॾे, वधीक जीवन तोसां गॾु रहे, अहिड़ी शइ तोखे ॾींदो। प्रभुअ जी कथा एॾी उत्तम आहे, सब ते उत्तम हर की कथा, नाम सुनत दर्द दुख लथा। पहिरियों ई लाभ त इहो थींदो आहे कथा ॿुधण में कि सभु दुख दर्द लही वेंदा आहिनि। कथा ॿुधण सां ई दुख लही वेंदा आहिनि। पोइ कहिड़ा बि दुख हुजनि, चाहे मानसिक हुजनि, परेशानियूं चिंताऊं लही वेंदियूं आहिनि तुरंत। चाहे शारीरिक दुख हुजनि, उहे कीअं लही वेंदा आहिनि? शारीरिक दुख बि लही वेंदा आहिनि। दवा जल्दी असर कंदी आहे। दवा जेका बि असां कयूं था पंहिंजे दुख जी, अगर उन सां गॾु असां सां शामिल हुजे आसीसा, दुआ, भगवान जी कथा, भक्ति, त पोइ उहा दवा जेका साल करणी पए त 1 महीनो करणी पवंदी आहे, जेका 1 महीनो करणी पए त 1 ॾींहुं करणी पवंदी आहे, फ़ाइदो थी वेंदो आहे। असांखे ईअं लॻंदो आहे कि दवा मां फ़ाइदो थियो, पर न, फ़ाइदो दुआ मां थियो आहे। दवा सां गॾु काई न काई दुआ ज़रूरु हूंदी आहे शामिल। त हिते त दुआऊं ई दुआऊं आहिनि, आसीसाऊं ई आसीसाऊं। गुरूअ जे दर ते, भगवान जे दर ते जेको अचे थो, पहिरियों त उनखे जेका सॼी संगत आई आहे, उन सॼी संगत जी आशीर्वाद थी मिले। जंहिं महिल मथो तो टेके, सिर तो निवाए, हथ जोड़े तो नमस्कार तो करे, ओॾी महिल उन खे सॼी संतनि जी, सतगुरनि जी, सभिनी देवी देवताउनि जी आशीर्वाद थी मिले। त उन्हनि जी आशीर्वाद वठी अॼु असां 6 ॾींहं अमृत रस जे सरोवर में स्नान था कयूं। चओ जय श्री कृष्ण। नारद ऋख जो पुरी जलंधर आयो। कल जी कथा ध्यान ॾिजो। देवर्षि नारद जलंधरपुरीअ में आयो। कीनो दर्शन श्रीपत अत हर खाइयो। नारायण भगवान ॾाढो ख़ुशि थियो। नारायण भगवान नारद खे ॾिसी ख़ुशि थिया, नारद भगवान विष्णु खे ॾिसी ख़ुशि थियो। निरख असुर का राज मुनि मन मह कहे। राक्षस जो राजधानी ॾिसी करे, राक्षस जो राज्य ॾिसी करे मुनि नारद मन में चवण लॻो, सकल देव श्री विष्णु दैत वस होए रहे। हरे कृष्ण। सब देवताऊं हिते, श्री विष्णु भगवान हिते, अरे लक्ष्मी माता भी हिते। कमाल आहे। कलह बुद्ध मन धार के गयो नृपत पत सोए। भगवान नारायण सां जीअं मिलिया त सभिनी जे आस पास त उहे कोई न कोई राक्षस हुया ई। त मुख सां कुझु न ॻाल्हायूं, दर्शन कयूं, कॾहिं कॾहिं अखियुनि सां बि ॻाल्हाइणो पवंदो आहे। अखियुनि जी बि अलॻि हिकु भाषा हूंदी आहे। भगवान नारायण अखियुनि सां ॻाल्हायो नारद सां। नारद ऐं भगवान जंहिं महिल मिलिया, विष्णु भगवान अखियुनि सां ॻाल्हायो। ख़बर तो छा ॻाल्हाई? ही नारद, असां हिते जेल में बंदि आहियूं। सभु देवताऊं जेल में बंदि आहिनि। भले नज़र ईअं तो अचे कि असां हिते महिमान आहियूं, पर कोई कोई महिमान ईअं हूंदा न जंहिंखे नज़र बंदि कयो वेंदो आहे। नज़र बंदि कयो वेंदो आहे। भले उन्हनि खे सभु सुख सुविधा हूंदी आहे, परंतु असां हिते राक्षसनि जे भव में हिते आहियूं। असांखे कोई सुख न आहे मन जो। नारद खे विष्णु भगवान अखियुनि सां सम्झाए छॾियो।
नारद ऋषि समझी वियो। नारद ऋषि उपाव कयो। आत्म जो विध ना करे आगे भाखों सोए। साध संगत जी विधाता जी अॻिते कहिड़ी रचना आहे। सतगुरु असांखे कथा में था ॿुधाइनि। नारद जब राजा पह आयो निरख जलंधर वति हर खायो। देवर्षि नारद जॾहिं राजा जलंधर वटि आयो, राजा जलंधर ॾाढो ख़ुशि थी उन जो आदर सत्कार कयो। नारद कौं उठ कंठ लगाई कीनो आदर सभा बैठाई। नारद खे गले सां लॻाए राजा जलंधर ऐं मिली करे आदर ॾेई सभा में विहारियईं। मुन ते पुन यह पूछत भयो कवन दिशा ते आवन भयो। हे मुनि नारद, मां ॿुधो आहे कि तव्हां सदाई टई लोकनि जो भ्रमण कंदा आहियो, टिनी लोकनि में घुमंदा रहंदा आहियो ऐं सॼे विश्व जो, सॼे संसार जो तव्हांखे हालचाल समाचार ख़बर हूंदी आहे। हाणे तव्हां कहिड़े पासे खां था अचो? पुन जो दुर्लभ देखियो ताही कहो बेग जो मोह पहनाही। पहिरियों त पंहिंजो पूरो राजमहल नारद खे घुमाईं, ॾेखारियईं, ॾिसो हे असांजो हाल आहे, हे असांजो रूम आहे, हे ॾिसो हिते स्वर्ग जी गांइ अथव, कामधेनु ॿधल आहे, हे असां वटि हिते कल्प वृक्ष बि लॻल अथव, हे ॾिसो सभु देवी देवता मूं वटि वेठा अथव महिमान ठही। हरे कृष्ण। नारद कंध लोॾाईंदो पियो वञे, लोॾाईंदो पियो वञे, सभु ॾिसंदो पियो वञे। हा हा, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो, वाह साईं वाह, ॾाढो भलो, ॾाढो भलो, हे ॾिसो, हे ॾिसो, हे ॾिसो, सभु ॾेखारे आख़िरीअ में नारद खां पुछे थो कि देवर्षि तव्हां मुंहिंजी सॼी राजधानी ॾिठी, हाणे ॿुधायो कि अहिड़ी काई शइ आहे जेका मूं वटि न हुजे। चओ जय श्री कृष्ण। नारद कहो तबै नृप पाही ए स्त्री रतन तोहे पहनाही। नारद चयो राजा तूं पुछे थो त मां ॿुधायां थो, तो वटि सभु सुंदर सुंदर शयूं आहिनि, सभु पदार्थ तो वटि आहिनि, देवी देवताऊं बि तो वटि आहिनि, तुंहिंजा महल बि सुंदर रतन जड़ित बणियल आहिनि, पर हिकु रतन थींदो आहे स्त्री रतन, उहो तो वटि कोन्हे। पूछत राजा कहो पुन सोई ए स्त्री रतन काहे पै होई। राजा पुछे त स्त्री रतन कीअं थींदो आहे, काथे मिलंदो, कहिड़ो हूंदो आहे, मूंखे सम्झायो। नारद कह राजा सुन लीजे वही ठौर तुम को कह दीजे। नारद चवे तो हे राजा, मां तोखे उही जॻह उहा ॿुधायां थो जाते सॼे विश्व खां सॼी सुंदरता जी हिकु देवी जाते रहंदी आहे, जंहिंजे समान ॿी कोई सुंदर स्त्री हूंदी कोन। एक दिवस मेरे मन भयो गिर कैलाश तहां चल गयो। हिकु ॾींहुं मुंहिंजे मन में ख़्याल आयो, मां कैलाश पर्वत ते घुमण वयुसि। तहां जाय या जुगत निहारी तुम कौं बात सुनावहु सारी। उते वञी करे मां अद्भुत नज़ारो ॾिठो, उहो तोखे ॿुधायां थो। कलप वृक्ष तो तहां अनेका देखियो कलप तो पह एका। तो स्वर्ग जो हिकु कल्प वृक्ष पाण वटि कब्जे में करे रखियो आहे, तूं ॿुधाए तो, ॾेखारे तो, उते त अहिड़ा कई कल्प वृक्ष कैलाश पर्वत ते लॻल आहिनि। कामधेन तिह पर बहु होई तुम पह एक निहारी सोई। तो वटि हिकु कामधेनु कारी कपला गऊं आहे सुरभि, जंहिंजो नालो आहे, ऐं उहा त सोन जी जंजीरुनि सां हिते ॿधी रखी आहे। उते त अहिड़ियूं कई कामधेनु गऊं छिड़ियल पियूं घुमनि, हिकु न कई, अहिड़ो कैलाश पर्वत आहे। जोगी रुद्र तहां मैं देखिया रहत मसाने तिह कौं पेख्या। उते हिकु जोगी मसाणी भभूति लॻाए, मृगशाला पाए, जटाऊं ऐं भभूत लॻल
रुद्राक्ष जूं मालाऊं पातल, गले में हथन में नांग वेड़ियल, भयंकर जोगी उते वेठो हुयो। तिस जोगी पह तिरिया निहारी, चंद्रमा जैसी अति उजियारी। उन्हें जे सेवा में एक चंद्रमा जे समान अति सुंदर, एडी सुंदर स्त्री वेठी हुई, जैके स्त्री रतन चइजे त कोई घट गाल ना है। तिह समान त्रिभुवन नह काई, गौरी तिनका नाम सुनाई। उन्हें जो नालो गौरी आहे। ऐसे जोगी पह तिरिया, रहती सुंदर सोए। एडी सुंदर स्त्री जेका टिनी लोकन में सुंदर आ, एडी भयानक जंगल में उन्हें भयानक योगीअ सां गॾु रहंदी आ। तिन सम तेरे धाम में, ऐसी तिरिया न होए। तू सॼो धाम सॼो महल मूंखे घुमायो आ, परंतु मूंखे ओड़ी सुंदर स्त्री ते तुंहिंजी राजधानीअ में कोई नज़र न आई आहे। गौरी सदा शिव संगन सदन रहत बीच मसान। हरे कृष्ण। गौरी सदाई शिव सां गॾु रहंदी आहे। पहाड़ मार्ग में बहुत अति कठिन पैडा जान। उते वञण जे लाइ त कोई रस्तो ई कोन्हे। पहाड़ जो मार्ग कठिन मार्ग आहे। एॾो भयंकर रस्तो आहे कि कोई माण्हू वेंदो बि त वञणु न चाहींदो। एॾा कठिन जीव जंतु, एॾा ख़तरनाक जानवर आहिनि उते। कह बात नारद उठ चले, कहूं दिस गयो सुपलाए। बस नारद एतिरी कथा ॿुधाए करे जलंधर खे ऐं नारायण नारायण कंदो हली वियो, अंतर ध्यान थी वियो। तब दैत खरबर भयो, मुनि मन गयो चिंता लाए। जलंधर जे दिल में खलबली मची वई। जलंधर जे दिल में त ॼण आग लॻी वई। जलंधर जे दिल में त ॼण हिक लोभ जी लहर हली वई। राह दैत जो राहु केत जो दैत दुए, लिए निकट बुलाए। राहु जेको दैत हुयो उनखे वेझो सॾु कयईं। बहु विदित न कौ निरप कही, सकल बात समझाए। सॼी कथा जेका नारद ऋषि ॿुधाए वियो, उहा कहाणी राहुअ खे सम्झायईं। सुनहो राह कैलाश सिधावो, तहां जाय शिव को समझावो। हे राहु, कैलाश पर्वत ते वञ। उते हिकु योगी रहंदो आहे, साधु रहंदो आहे। उन खे वञी करे ईअं सम्झाए। रहो मसान दृढ़ावहो जोगा, पुन स्त्री संग करहो भोगा। रहे तो जंगलन में, शमशान में, ऐं तू योग तो कमाए, साधु आ, ऐं तू एडी सुंदर स्त्री पाण वटि छो रखी आहे। योगी होए के ग्रस्त कमावे, ऐसी बात न शोभ्या पावे। तू योगी थी करे ग्रस्त धर्म में भी तो रहे, इहा ॻाल्हि त सुठी न आहे। यह तिरिया अब मोकों दीजे, योग ध्यान का सिमरन कीजे। हरे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण। इहा स्त्री तू मूंखे ॾे, तू पंहिंजो योग कर, ध्यान कर। सुनी बात तब राह ने, उठ चलियो कैलाश। जलंधर जा जेके सिपाही हुया, उहे बि ईअं जहिड़ो राजा हूंदो आहे, ओड़ा ई उन जी सेना हूंदी आहे। उहे बि ईअं ई सभु अधमग जी, जीअं आज्ञा कई तीअं हलियो। सुठी नेक सलाह ॾियण वारा राजा खे अगरि वज़ीर न हूंदा आहिनि त उन राजा जी ॿेड़ी ॿुॾी वेंदी आहे। सुठी नेक सलाह ॾियण वारो कोई उनखे हुयो ई कोन। बसि जीअं चई हा जी हुजूर। राहु बि हलियो वियो। काॾे वियो? कैलाश पर्वत ते। ऐं जंहिंखे योगी साधु मसाणी
अवधूत औघड़ चौथा वो केरा भगवान शिव शंकर भोलेनाथ कालन जो भी महाकाल उन्हें जे लाइ न्यापो जलंधर ॾिनो आहे ऐं ॾिसो जेको न्यापो खणी तो हले वो कीअं तो पहुचे छा थो चवे। हा तहाँ आए प्रापत भयो जह शिव करत निवास। राहु हिकदम कैलाश पर्वत ते उते अची पहुतो जाते सदा शिव भोलेनाथ भंडारी वेठा हुया। रुद्र पै चल राहो आयो दई बात सुनाए। राहु अचण सां ई भगवान भोलेनाथ के सजी गाल ॿुधाई। जो दैत मुख ते सुनी थी सो कही सत्य सुभाए। जीअं जीअं राजा जलंधर चयो हुयो उहे उहे भगवान शिव शंकर भोलेनाथ के अची करे चयईं उदद का सुत है जलंधर कयो तुझे संदेश। भगवान शिव शंकर पूछे तो केरा जलंधर जिह सुर असुर हरि वस किए भयो तीन लोक नरेश। समुद्र जो पुत्र भगवान शंकर के याद थोड़ी हुयो कि केड़ी मांजी अग्नि निकती ही समुद्र में पई त बालक पैदा थियो न। केरा जलंधर राजा समुद्र जो पुत्र तव्हांखे ख़बर न आहे टई लोक उन्हीं वस कया आहिनि। हिन वक्त राक्षसनि जो टिनी लोकनि में उहो ई त राजा आहे। तव्हांखे छो न ख़बर आहे तव्हां काथे था रहो। हा निरपत जलंधर तुई कयो सुनहु रुद्र जी जान। उन असांजे राजा न्यापो ॾिनो आहे। कहिड़ो न्यापो? तुम जोगी शमशान के हम हैं देव राजान। तो शमशान में रहण वारो योगी आहे तो साधु बैरागी ऐं असां आहियूं राजा टिनी लोकनि जा राजा। गौरी हम कौं दीजिए कही बात निरपतो है। इन करे जेका इहा सुंदर स्त्री गौरी आहे उहा असांखे ॾे। योग हमारे या तिरिया तुम्हारे योग्य न होए। इहा तुंहिंजे योग्य न आहे असांजे योग्य लाइक़ आहे। सुनते रुद्र क्रोध मन धारियो मस्तक स्यो एक पुरख निकारियो। कंहिं मामूली इंसान खे बि अगरि कोई अहिड़ी ॻाल्हि चए त उनखे क्रोध अची वेंदो स्वाभाविक आहे। हे त त्रिलोकपति त्रिलोकीनाथ महादेव उन्हनि हिकदमि छा कयो पंहिंजी शक्तिअ सां पंहिंजी जटाउनि मां हिकु महाभयानक पुरुष राक्षस पैदा कयो। मूसल जैसे दंत बनाए महाभयानक नेत्र दिखाए। उन्हें जो रूप महाभयानक अखियों महाभयानक दंद भी महाभयानक हुया। निरखत रूप राहु डर पायो तत्काल मुड़ पीछे धायो। राहु जॾहिं ॾिठो कि हरी ही त भयंकर राक्षस मूंॾे अची रहियो आहे तत्काल राहु पोइते मुंहुं करे डुकियो। खूब तेज डुकियो एॾो तेज भॻो कि कई हज़ारे मील भॼी वियो हूंदो। हा देख पीछे फिर आगे धाई वही पुरख तिह पीछे जाई। अचानक भजंदे राहु ॾिठो कि अरे जंहिंखो ॾकी करे मां भॼां तो उहो साम्हूं तो अचे पियो। छोकी भगवान शिव जो पैदा कयल वो भी शक्तिशाली राक्षस हुयो। अचानक ॾिठई त अरे मां त हुनखे पोयों ॾिसी करे पियो ॾकी भॼां हे त साम्हूं ई तो अचे। वरी पोइते भॼण लॻो। तब तिह पुरख राह कौं गहयो राह वचन शिव कौं कह दयो। डुकंदे भगवान शिव जे वेझो पहुतो वरी वापसि। आखिर अची उन भगवान शंकर जे दूत उन वॾे भयंकर राक्षस राहुअ खे पकड़े वरितो। चओ जय श्री कृष्ण। कथा में ईअं ईंदो आहे कि चंद्रमा खे राहु पकड़ींदो आहे या ग्रहण थींदो आहे। सूर्य ते ग्रहण थींदो आहे त राहु केतु अॼु राहुअ ते ग्रहण थियो। अॼु राहुअ ते ग्रहण थियो छो जो
वक़्तु कॾहिं कंहिंजे मथां कॾहिं कंहिंजे मथां कॾहिं कंहिंजे मथां भारी अची वेंदा, कोई ख़बर न पवंदी आहे। ॿियनि खे परेशान करण वारो, ॿियनि खे छाया विझण वारो, सूर्य ऐं चंद्रमा खे तपाइण वारो अॼु राहु पाण पकड़िजी वियो। ऐं जंहिं महिल पाण पकड़िजी वियो त राहुअ खे एॾो भउ थियण लॻो, एॾो भउ थियण लॻो कि थर थर ॾकी करे भगवान शिव खे पुकार करण लॻो। हा, मैं ब्राह्मण की रखिया की जय, इसी पुरख ते मोह छुड़ी जय। बचायो बचायो हे प्रभु, बचायो। पहिरियों जंहिं महिल राजा जो न्यापो खणी आयो ओॾी महिल घमंड में अहंकार में पियो ॻाल्हाए। हाणे भगवान भोलेनाथ खे हथ जोड़े चए तो प्रभु बचायो, रक्षा कयो, रक्षा कयो। मां ब्राह्मण आहियां, मां जात जो ब्राह्मण आहियां। चओ जय श्री कृष्ण। तू अबनासी पूरन देवा, तीन लोक कर तुम्हारी सेवा। हे भोले बाबा तू अबनासी आ, पूरण देवता आहे, टई लोक तुंहिंजी सेवा था कनि। पहिरियों जंहिं महिल न्यापियो पियो ॾे ओॾी महिल चए पियो तूं योगी आं, तूं मसाणी आं, तूं जंगलनि में रहे थो, एॾी सुंदर स्त्री तूं छो रखी आहे पाण वटि। असांजे राजा संदेश ॾिनो त इहा स्त्री ॾे। हाणे छा थो चए, हे भोले बाबा, हे भोलेनाथ, तव्हां टिनी लोकनि जा मालिक आहियो, मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ कयो, इन राक्षस खां मूंखे छॾायो। जो वसीठ को आवे जोई, तिन को मारन योग्य न होई। भगवान शिव तव्हां दयालु आहियो, थोरो सोचो त सही, मां थोरी तो तव्हांखे कुझु चवां। जंहिं मूंखे न्यापो ॾिनो उन जो मां तव्हांखे न्यापो ॾिनो, उन मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? मुंहिंजो त कोई दोष ई कोन्हे। तब महादेव विनय सुन पायो, यह को विप्रदूत होए आयो। भगवान शंकर भी अहिड़ा दयालु, अहिड़ा दानी खिली पिया। भगवान भोलेनाथ उन जे हालत ते खिली पिया, चयो वही कोई ब्राह्मण आहे। रुद्र कहो यह काम न कीजे, ब्राह्मण की हत्या न लीजे। पंहिंजे सेवक खे भगवान शिव रोकियो, रुक भाई, बी हिनखे मार न, हिनखे न मार, बी। हा, शिव दयाल होए पुरख बुलायो, तब तेह छाड़ पुरख फिर आयो। जॾहिं भगवान शंकर आज्ञा कई, राहुअ खे उन छॾियो। राहु हिकदमि परे भॼण, चई बीह ते भॼे काॾे थो, चुप करे बीह, न त वरी पकड़ींदुमि। तोखे छॾियो अथई भगवान भोलेनाथ, वञण लाइ न चयो अथई, बिना पुछे भॼ न, हाणे चुप करे बीह ते। राहु बीह रहियो। हाणे भगवान भोलेनाथ कहिड़ी आज्ञा कई? रुद्र कहो तब राह को, जाय कहो तेह पाहे। हे राहु, तूं पंहिंजे राजा खे संदेश वञी ॾे। जीअं तूं उतां जो संदेश खणी आहे असांखे ॾिने, ठीकु आहे, असां तोखे मारियूं नथा, छोकी तूं संदेश वाहक आहे, न्यापो ॾियण वारो आहे, तोखे मारियूं नथा। तूं कहिड़ो बि संदेश ॾिनो, ठीकु आहे। हाणे असांजो न्यापो पंहिंजे राजा खे वञी ॾे। यम मार्ग के पंथ का, तुम्हें दिखावो राह। पंहिंजे राजा खे चओ वञी, तूं टई लोक वस कया न, तूं देवताउनि खे बि जीते वरितो आहे, तूं सॼी टिनी लोकनि जो राजा बि बणिजी आहे, पर हिकिड़ी जॻह अहिड़ी आहे जेका तूं अञा ताईं ॾिठी न आहे। उहा कहिड़ी जॻह आहे? उहा यम जो मार्ग आहे, जम जो लोक आहे, उहो तो न ॾिठो आहे। हाणे तूं तयारी कर, असां तोखे जल्दी उहो मार्ग ॾेखारींदासीं जंहिं मार्ग ते तोखे हलणो पवंदो ऐं तोखे खूब मार पवंदी उते। पुरख कहे तब रुद्र को, इन्हें छॾायो तो है। हाणे भगवान भोलेनाथ इहा आज्ञा ॾिनी, राहु हिकदमि भॼी वियो। उहो पुरुष जेको पैदा थियो भगवान शंकर जे जटाउनि मां, उहो चवण लॻो, भोलेनाथ तव्हां त ॾाढा दयालु आहियो,
मुंहिंजो जेको आहार हुयो, मुंहिंजो भोजन हुयो, उनखे त तव्हां छुटी ॾेई छॾी, उनखे त बचाए वरितव। अब मैं क्या भक्षण करूं, खुद्या व्यापी मोहे। हाणे मां छा खावां, हाणे मुंहिंजी बुख कीअं मिटे। तुमरी आज्ञा जो अब पाऊं, जो कछ कहो सोई मैं खाऊं। तव्हांजी जेका आज्ञा हुजे प्रभु मां उहा शइ खावां। कहे रुद्रपुर खा सुन लीजे, जो कुछ कहो सोई तुम कीजे। चो जय श्री कृष्ण। भगवान शिव शंकर चवनि था, हे पुरखा, मां जेका आज्ञा कयां उहा शइ तूं खाईंदे। हा प्रभु जरूर। सकल देह जो आपनी, भक्षण करो अघाए। पंहिंजो ई सॼो शरीर खाई छॾ, पंहिंजो पाण खे ई खाई छॾ, पंहिंजो पाण खे ई ख़त्म कर। हा। सुनत वचन सब खाइयो, शीश रहियो एक जाए। वचन मञई, हिकदम पंहिंजो ई शरीर खाई छॾियईं। हिकु सिर बाक़ी राहुअ जे समान, जीअं राहुअ जो तीअं उन जो सिर रहिजी वियो। देखी यागत पुरख की, हरख भयो महादेव। भगवान शिव शंकर ॾाढो ख़ुशि थियो। कथा प्रतीक हूंदी आहे, कथा जो गहरो अंदर राज हूंदो आहे। असांखे ॿुधण में ईअं ईंदो आहे कि हीअ कथा ॿुधीसीं, हिन में हीअ ॻाल्हि थी, ईअं कीअं थींदो? कोई पंहिंजो पाण खे कीअं खाईंदो? पंहिंजो पाण खे खाइण माने पंहिंजे अहंकार खे खाई ख़त्म करे छॾणु। पंहिंजो पाण खे खाइण मारण माने मन खे मारणु। ऐं जंहिं पंहिंजे मन खे मारे छॾियो, पंहिंजे अहंकार खे मारे छॾियो, त भगवान उन ते ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो राज़ी थियो। हाणे भगवान उनखे वरदान थो ॾे। रे पुरखा कीरत रहो, दीनो वर तब एह। हे पुरखा, कीरत यानी यशस्वी, तुंहिंजो जस थींदो जगत में। तूं पंहिंजो पाण खे मारे छॾियो आहे न। पंहिंजो पाण खे मारणु त ॾाढी कठिन ॻाल्हि आहे। ॿिए खे मारणु सरल आहे, ॿिए खे चिलाइणु सरल आहे, ॿिए खे उपदेश ॾियण बि सरल आहे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जीअं असां उपदेश ॾेई था वञूं, कथाऊं करे था वञूं, सत्संग ॿुधायूं था, पर पंहिंजो पाण खे कोई उपदेश ॾे, पंहिंजो पाण खे कोई कथा ॿुधाए, पंहिंजो पाण खे कोई मन खे सम्झाए, पंहिंजो पाण खे कोई मारे, पंहिंजे मन खे मारे, पंहिंजे हौमे खे ख़त्म करे, अहंकार खे ख़त्म करे, इहो ॾाढो कठिन आहे, ॾाढो कठिन आहे। इहो कीअं थींदो आहे? गुरूअ जी कृपा सां, भगवान जी कृपा सां, कंहिं मुर्शिद जी कृपा सां, कंहिं सतगुरूअ जी महर सां थींदो आहे कि इंसान पंहिंजे हौमे खे ख़त्म करे अहंकार खे मारे सघे। कीरत मुखीअ खे भगवान शिव वरदान ॾिनो कि तूं मुंहिंजो द्वारपाल थींदे, मुंहिंजे दरवाजे ते तुंहिंजी हमेशह उपस्थिति रहंदी। जेको बि मूंखे सिर निवाईंदो, उनखे मुंहिंजे सिर निवाइण खां पहिरियों तोखे नमस्कार करणो पवंदो, छो कि तूं पंहिंजो पाण खे मारियो आहे। चओ जय श्री कृष्ण। हा। कीरत मुखी नाम है तेरा, द्वारपाल तुम हो वह मेरा। प्रथमे तुम्हारी पूजा होई, ता पीछे मुझ पूजे कोई। वाह वाह। जो जन प्रथमे तो हृदय आवे, सो जन अमर पदारथ पावे। तुम्हारी रक्षा जिस पै होई, आत्म राम न भय तिस कोई। भगवान शिव जे मंदिर में कीरत मुखी हिकु गोल राक्षस जो मुंहुं ठहियलु हूंदो अथव। काथे काथे भगवान शिव जा भक्त पंहिंजी दुकान ते बि उन राक्षस जो मुंहुं लॻाए रखंदा आहिनि। भगवान भोलेनाथ इहो बि वरदान ॾिनसि कि तुंहिंजो जिते उहो मुंहुं लॻल हूंदो, उहो सिर्फ़ु मुंहुं थींदो आहे गोल, उन ॿ ॾंद निकितल हूंदा आहिनि वॾा, राक्षस वांगुरु ई, उनखे कंहिंजी नज़र न लॻंदी।
त कई भक्त पंहिंजे दुकान ते उहा तस्वीर लॻाए रखंदा आहिनि, उन सां कंहिंजी नज़र न लॻंदी आहे। असां कई ट्रकियुनि ते बि पोयों उहो ॾिठो आहे लॻल, ट्रकियुनि में थींदो आहे पोयों गुल्लो जेको थींदो आहे, गुल्लो चवंदा आहिनि, उन में कीरत मुखीअ जो फोटू लॻल थींदो आहे। उन लॻाइण सां कंहिंजी नज़र न लॻंदी आहे। ऐं कीरत मुखीअ खे भॻवान भोलेनाथ ॿिया बि अनेक अनेक वरदान ॾिना। सतभामा को हरि कहे बात युद्ध की सोए। सात संगत जी सतभामा खे हरि परमात्मा कृष्ण भगवान कथा ॿुधाए रहियो आहे। जिम दैतन स्यो शिव लड़े कथा सु आगे होए। राक्षसनि सां हाणे लड़ाई थींदी कंहिंजी, शिव शंकर जी। राहु गयो फिर निरपत पै कही बात समझाए। राहु वापसि आयो, अची करे चुप करे बीह रहियो जलंधर जे अॻियां। जलंधर पुछेसि तो छा थियो भाई राहु, तूं जो वहीं कम सां? हा बीहो, ॿुधायो तो पाणी भरिया पिया, साह पटिया, थोरो वेहा, ॿुधायो तो साईं ॿुधायो तो। पहिरियों त चुप करे इलाही देरि वेही रहियो, आवाज़ ई न पियो। उहो कीरत जेको मुखी राक्षस ॾिठो हुई उहो विसरेसी न पियो, चओ जय श्री कृष्ण। हा, हम कौं ऐसी विधि भई सुनहु जलंधर राय। अरे भाई ॿुधाए न छा थियो? चई साईं ॿुधायो तो, मूंखे थोरो धीरज कयो, ॿुधायो तो। अहिड़ो भयानक मां सां हालत थी आहे, मां बची आयो आहियां ॾाढो मुश्किल सां, ऐं कीअं बची आयो आहियां मूंखे ख़बर आहे। हा, शंख बजायो क्रोध कर सुनी बात जब राय। तव्हां त मूंखे न्यापो मोकिलियो, पर मुंहिंजे लाइ त उते मौत अची वई। सॼी ॻाल्हि ॿुधायईं। सॼी ॻाल्हि ॿुधण सां राजा जलंधर खे क्रोध अची वियो, पंहिंजो अपमान सहन न थियो। भई मुंहिंजो ही दूत न्यापो खणी वियो ऐं उन भोलेनाथ मुंहिंजी ॻाल्हि छो न मञी। युद्ध करहु मैं रुद्र सिंह योद्धा लिए बुलाए। हुननि सां लड़ाई करे, जंग करे, टई लोकनि खे त जीते वरितो, देवताउनि खे बि जीते वरितो, स्वर्ग बि हथु कयो। हाणे उन्हनि खे लड़ाई करण लाइ कोई माण्हू ई न हुयो, त उन्हनि खे छा लड़ाई ज़रूरु करणी हूंदी आहे। उन्हनि खे ईअं आनंद ई न ईंदो आहे, उन्हनि खे ईअं ज़िंदगी ख़ाली ख़ाली लॻंदी आहे। कंहिंसां न कंहिंसां लड़ाई हुजे, रोज़ कंहिंसां न कंहिंसां लड़ाई हुजे, कंहिंसां न कंहिंसां झगड़ो हुजे। वरी शंख वॼाई, हलो हाणे असां भोलेनाथ सां लड़ाई कंदासीं। सकल साज युद्ध का नृपकीना देवता असुर संग सब लीना। राक्षस त गॾु वतई, हाणे देवताउनि खे बि चई हलो बाबा तव्हांखे बि गॾु हलणो पवंदो असां सां, छो कि तव्हां असां वटि महिमान आयो। चओ जय श्री कृष्ण। श्री विष्णु को संग चलायो चली अनीरव मंडल छायो। आसमान में धूल छाइजी वई, एॾा त राक्षस, एॾी सेना, वरी देवताउनि जी सेना, वरी राजा जलंधर जा सभु सिपाही, भयंकर पहलवान शूरवीर जंहिंमहिल हलिया त धरती हिलण लॻी, चारों तरफ़ भयानक आवाज़ थियण लॻा। शुक्राचार्य जको संग लीनो चढ़ रथ आप पयाना कीनो। गुरु शुक्राचार्य खे बि गॾु वठी हलियो। सुगन राह में भले न होई सिर ते मुकुट गिरियो धर सोई। रस्ते में अपसुगन थियण लॻा, मुकुट किरी पियो। गर्दभ दाहन करत पुकारे मदवस किसे नाह विचारे। आवाज गॾह करण लॻा, ॿिया बि जेके अपसुगन थींदा आहिनि उहे थियण लॻा, परंतु अहंकारवश कंहिं ॻाल्हि जो वीचार न पियो करे। कई कोट बलवान चलाए पृथ्वी को थर हर कंपाए। थर थर पृथ्वी ॾकण लॻी, जंहिंमहिल पहलवान सेना धरतीअ ते हलण लॻी। शुंभ निशुंभ आकाश पर चले असुर दल सोर। शुंभ ऐं निशुंभ पंहिंजी सेना समेत
ब सेनापति आकाश मार्ग में हलिया। जिम सावन घन गरजही उठी सुमग महंदूर। टे प्रकार जी सेना थींदी आहे। हिकु सेना थींदी आहे जल सेना, ॿी थींदी आहे थल सेना, टी थींदी आहे वायु सेना। जेका आसमान मां सेना पई हले उहा वायु सेना, उहा हुई शुंभ ऐं निशुंभ सेनापतियुनि जी। बाक़ी सभु धरतीअ ते हलण लॻा। सूक्ष्म रूप देवता भय दुर्सेना कर शिव पह गए। वॾी भारी सेना हली, देवताउनि खे बि उन्हनि सां गॾु हलणो पियो। देवताऊं बि वीचारा मजबूरीअ में उन्हनि सां गॾु हलिया, छोकी असां जलंधर वटि महिमान आहियूं। हाणे जलंधर जी लड़ाई आहे त उन में बि गॾु हलणो पवंदो। परंतु धीरे धीरे कुछ देवता सूक्ष्म रूप धारे करे, गुप्त रूप धारे करे जल्दी जल्दी शिव शंकर भोलेनाथ वटि वञी पहुता। देखत रुद्र कहो तिन को तब कैसी भीड़ पड़ी तुम को अब। भगवान शंकर देवताउनि खे ॾिठो अचानक त खिली करे मुस्कुराए करे चवण लॻा, देवताओ अचो अचो, तव्हां ते कहिड़ी मुश्किल अची पई आहे, कहिड़ी परेशानी थी आहे तव्हांखे। देवताउनि चयो, प्रभु भोलेनाथ परेशानी असांखे न तव्हांखे अचण वारी आहे। थोड़ी देर में उहा मुसीबत तव्हांजे वेझो पहुचण वारी आहे। तव्हां त हिते वेठा भंग था पियो, मौज में वेठा आहियो, तव्हांखे ख़बर न अथव प्रभु सभु राक्षस टिनी लोकनि जा तव्हांजे तरफ़ घेरो करे कैलाश पर्वत ॾे अची रहिया आहिनि। सुर्ग त्याग के हम पह आए तब सुर शिव को कहत सुनाए। जी भयो जलंधर राजा भारी जा को त्रिभुवन करे जुहारी। वो राजा जलंधर आहे, महाभारी राजा आहे, टिनी लोकनि खे जंहिं जीते वरितो आहे। हमरा सुर्ग छीन तिन लीना श्रीपत देव सगल वस कीना। असांजो सुर्ग बि त उन्हनि खे ई भॻवानु ॾियाराए छॾियो आहे न। भॻवान खे केॾियूं वेनतियूं कयूंसीं, केॾी प्रार्थनाऊं कयूंसीं, पर भॻवानु चयो न, सारी खुदाई एक तरफ़। हरे राम हरे कृष्ण। देवताउनि खे भॻवानु चयो चुप करे इन वटि रहो हली, हाणे घणी गड़बड़ न कयो। जीअं जलंधर चए तीअं थींदो, छोकी उहो लक्ष्मीअ जो सॻो भाउ आहे। ऐं सॼी दुनिया भले नाराज़ थी वञे, लक्ष्मीअ खे थोरी नाराज़ करिणो आहे। लक्ष्मीअ खे नाराज़ कंदासीं त कीअं कमु हलंदो। ऐं लक्ष्मी माता नाराज़ थी वई त पोइ ठीकु न आहे। सॼे संसार जो कमु न हली सघंदो लक्ष्मीअ खां बिना। न बाबा न, चुप करे रहो देवताऊं, पोइ ॾिसंदासीं। हाली त हिते गुज़ारियो वक़्तु, हाली पंहिंजा सभु छॾियो, जेका तव्हांजा कम आहिनि, जीअं जलंधर आज्ञा करे तीअं कयो। हरे कृष्ण। प्रथम युद्ध कीनी भगवान पुन ताको वर दीनो दान। पहिरियों युद्ध कयूं उन सां, वरी अलाए छा थियनि, उनखे वरदान ॾेई छॾियो। रमा सहित जो देवता वसे असुरपुर माहे। हाणे 33 करोड़ देवता लक्ष्मी समेत जलंधर जे घर में रही रहिया आहिनि। ऐसा वर तिह जाचियो दियो विष्णु जीता है। अहिड़ो वरदान विष्णु भगवान उन्हनि खे ॾिनो आहे। देवन को दुख शिव सुन लीनो तब हरि का आवाहन कीनो। शिव शंकर भगवान विष्णु भगवान जो आवाहन कयो। कहो विष्णु कौम सुन हर राई यह तुम्हारे मन मह क्या आई। भगवान शिव शंकर चए तो हे प्रभु तव्हां ही कहिड़ी लीला कई आहे, तव्हांजे अंदर में कहिड़ो ख्याल आयो आहे, तव्हांजी रचना मूंखे सम्झ में नथी अचे। युद्ध जलंधर संग तुम कियो ऐसा दुष्ट मार नहीं लियो। तव्हां खुद जलंधर सां दुष्ट सां राक्षस सां लड़ाई कई,
ऐं लड़ाई करण खां पोइ बि भगवान तव्हां उन दुष्ट खे मारे ख़तम छो न करे छॾियो? दीनो वर इन क्या वृत गयो, सुर संग लय ताकी पुर रहियो। भगवान शंकर था पुछनि भोलेनाथ खुद, इन भला कोई कार्तिक जो कथा ॿुधी आई छा? 15 ॾींहं त न वियो चक्कर भाटा? भला कोई एकादशी विर्त रखियो आई छा? हाँ, किन भंडारा भंडारा हलायई, दान पुण्य कयई, इन छा राक्षस कयो हूंदो? अहिड़ो कहिड़ो शुभ कर्म कयई, अहिड़ो कहिड़ो सुठो कमु कयई? भोलेनाथ तो पुछे विष्णु भगवान को, अहिड़ो कहिड़ो शुभ कर्म कयई कि तव्हां 33 करोड़ देवताऊं उनखे ॾेई छॾिया, लक्ष्मीअ समेत तव्हां उन वटि निवास था कयो? न त वीचारा भक्त तव्हांजी भक्ति करे 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 ॻरी कंडा थी वेंदा आहिनि, त उन्हनि खे दर्शन तक न ॾींदा आहियो। जन्मनि जा जन्म लॻी वेंदा आहिनि भक्ति करण वारनि खे, विर्त रखण वारनि खे, नियम करण वारनि खे, उपवास करण वारनि खे। हिन कहिड़ो राक्षस शुभ कर्म कयो? मूंखे ॿुधायो त सही। भोलेनाथ था पुछनि। कहे विष्णु सुन रुद्र जी, यह तुमरा सुत होए। भगवान हाणे हिते ॾिसो, विष्णु भगवान ईअं नथा ॿुधाइनिसि कि लक्ष्मीअ जो भाउ आहे, न, चवनिसि था इहो तुंहिंजो पुटु आहे। हरे कृष्ण, तो मों पैदा थियो आहे भोलेनाथ। हा, लक्ष्मी भ्रात कहावई, सागर उपजा सो। या तो जॾहिं तव्हांजे 10वें द्वार मों शिव नेत्र मों महाभयानक अग्नि निकती, समुद्र में विधी से, हा हा हा, उहो ई बालक अथव हे समुद्र जो। समुद्र मों निकितो आहे, इन करे लक्ष्मी इनखे पंहिंजो भाउ मञींदी आहे। रमा करी मोह वेनती, इन को मारहु नाहे। ऐं लक्ष्मीअ मूंखे वेनती कई कि तव्हां हिनखे न मारजो। जन्म्यो जब दद गिर विखे, विधना वर दियो ताहे। इहो बि तव्हांखे यादि हूंदो कि जॾहिं समुद्र में हिन जो जनम थियो, तॾहिं विधाता ब्रह्मा भगवान खुद उते आया हुया, ऐं ब्रह्मा महाराज हिनखे वरदान ॾिनो हुयो कि जंहिंमो पैदा थियो आहे उहो ई हिनखे मारे सघंदो, ॿियो कोई हिनखे मारे न सघंदो। इस विध इन को मारियो नाही, तुम्हारे कर हथ होवे ताही। तव्हांजे हथनि सां ई हिन जी मृत्यु लिखियल आहे, इन करे हिनखे कोई बि न मारे सघंदो। मारन इनका ओदम की जय, पुन शिव कयो विष्णु सुन लीजय। हिन जे हाणे मारण जो तव्हां उदम कयो। भगवान शिव शंकर चवण लॻा, हमरे पाहि शस्त्र न कोई, मारन इनका किस विध होई। मूं वटि त कोई अस्त्र शस्त्र कोन्हनि। असांजी जेका सेना आहे, भोलेनाथ चवनि था, उहे बि सभु वीचारा भंग पीअण वारा, मौज में रहण वारा। उन्हनि जे लाइ त ॾाढो मुश्किल आहे, लड़ाईअ लाइ त हथियार खपनि। ऐं असांजो भक्ति करण वारा, असांखे कॾहिं थोरी ख़बर हुई कि लड़ाई करणी पवंदी त हथियार बि ठाहे रखूं। त हाणे हथियार काॾों आणियो? चओ जय श्री कृष्ण। सकले देव अंश मोह दीजय, लय कर तेज शस्त्र कौं दीजय। सब देवताऊं पंहिंजी पंहिंजी थोड़ी थोड़ी शक्ति असांखे ॾियो, त उन शक्तिअ मां असां हथियार ठाहियूं। विष्णु आदि जो देवता, दियो तेज सब सो। सभिनी देवताउनि पंहिंजी थोड़ी थोड़ी शक्ति भगवान शिव जे अॻियां अर्पण कई। लीन रुद्र तब हर खचित, शस्त्र बनाए दो। 2 शस्त्र उन मां ठाहिया विया। अपना तेज भी तिसमह पायो, एक सुदर्शन चक्र बनायो। भगवान भोलेनाथ भी पंहिंजी शक्ति उन्हनि में विधी, पंहिंजो तेज भी विधो, हिकिड़ो सुदर्शन चक्र ठाहियो। दूसर वज्र तेज देखीनो, दोनों शस्त्र रुद्र कर लीनो। ॿियो हिकिड़ो वज्र भगवान ठाहे, उहे 2 हथियार पंहिंजे हथ में खयां। रूप भयानक तिनका होई, करे जलंधर कौं हथ सो। साध संगत जी, उन्हनि हथियारनि जो भी रूप भयानक हुयो
ऐं जलंधर जी मृत्यु उन्हनि सां ई थियण निश्चित हुई। निरख देवता हर खत भय, तिनके दुख सकल मिट गए। उन्हनि हथियारनि खे ॾिसी करे देवताऊं बि ख़ुशि थिया। उन्हनि खे बि विश्वास जाॻियो कि हाणे शिव शंकर भोलेनाथ पक जलंधर खे मारे नास कंदा। महादेव को तक रचो, ऐसा ठाट बनाए। महादेव भोलेनाथ तैयारी कई। जलंधर गिर कैलास तटे, डेरा कीनो आए। राजा जलंधर भी पंहिंजी सॼी सेना राक्षसनि जी वठी कैलाश पर्वत ते पहुची वियो। गिर को आए जलंधर घेरा, चहूं और ते भयो अंधेरा। हरे कृष्ण हरे कृष्ण। कैलाश पर्वत खे जीअं राक्षसनि घेरियो, चारों तरफ अंधकार छाइजी वियो। जैसे सावन को घन आयो, तैसे गिर कैलास छायो। सावण में जीअं बादल छाइजी वेंदा आहिनि, चारों तरफ कंहिंमहिल अंधकार थी वेंदो आहे, ऊंदहि थी वेंदी आहे, सूर्य ढकिजी वेंदो आहे, तीअं कैलाश पर्वत ते ईअं पियो लॻे कि ॼण राति थी वई आहे, ऊंदहि थी वई आहे। हा, नंदी गण और उमा सुत, अवर कार्तिक जोए। नंदी गण उमा सुत कार्तिक, देख कटक दल असुर का, शिव पह आए सोए। एॾी वॾी भारी सेना ॾिसी करे भगवान शंकर वटि आया। वहु मुख तीनो सकल गण ले, कयो शिव को जाए। भगवान शिव शंकर खे टिनी अची उतां जो हाल ॿुधायो। हम लड़े असुर हथ करे, आज्ञा तुम्हारी पाए। आज्ञा ॾियो असां वञी करे लड़ाई कयूं, इन्हनि खे राक्षसनि खे नास कयूं। तब दई आज्ञा रुद्र तिन को, करो युद्ध समान। भगवान शिव शंकर आज्ञा ॾिनी कि समान युद्ध कजो, धर्म युद्ध कजो, जेको तव्हां जेतिरी शक्ति वारो हुजे उन सां लड़ाई कजो। कई कोट गण तिन शस्त्र पहरे, कहा करो बखान। सब अनेक अस्त्र शस्त्र भगवान ॾिना, उहे पाए करे हलिया। सकल गण एक ठौर होए, कर गए ताकि और। सब भगवान जी सेना, शिव जी सेना कठी थी करे ओॾे हलिया कैलाश पर्वत जे ॿाहिरि, जाते राक्षसनि जी सेना हुई। तब भय सनमुख असुर गण, मारूं बजे दो ठौर। जंहिंमहिल लड़ाई थींदी आहे त ओॾी महिल मारूं राग वॼायो वेंदो आहे। हर शइ जी अलॻि अलॻि संगीत जी धुन थींदी अथव। जीअं असां लाॾा ॻाईंदा आहियूं त लाॾनि जी धुन अलॻि हूंदी आहे ख़ुशीअ जी। संगीत में हर शइ जो संगीत अलॻि अलॻि हूंदो आहे। तीअं लड़ाईअ जो बि हिकु संगीत हूंदो अथव। जंहिंमहिल लड़ाई थींदी आहे ओॾी महिल ओड़ो संगीत हलंदो आहे। तव्हां शायदि कॾहिं ध्यानु ॾिनो हूंदो कि असांजी भारतीय सेना जी जॾहिं काई बि रैली निकिरंदी आहे या पुलिस जी काई रैली निकिरंदी आहे त उन सां गॾु बैंड हूंदी आहे, बैंड वॼंदी आहे। उन बैंड में ढोल बि हूंदा आहिनि, बैंड बि हूंदी आहे, त हुननि जी धुन हूंदी आहे, जंहिं धुन ते उहे लड़ाई कंदा आहिनि। हर शइ सां संगीत जुड़ियल आहे, त लड़ाईअ सां बि संगीत जुड़ियल आहे। ओॾी महिल उहो संगीत हलंदो आहे जंहिं महिल मन खे उन संगीत सां असांखे जोश जागे, उमंग जागे। जंहिं महिल खिलाड़ी खेॾंदा आहिनि उन्हनि जे साम्हूं बि डांस ऐं संगीत कयो वेंदो आहे कि उन्हनि खे जोश जागे। काथे खिलाड़ी खेॾंदा आहिनि, कंहिं बि देशनि जी मैच हलंदी रहंदी आहे त उन्हनि जे साम्हूं बि संगीत हलायो वेंदो आहे। एॾो संगीत जो असांजे जीवन में महत्व आहे कि हर शइ सां संगीत जुड़ियल आहे। जन्म महिल ख़ुशीअ जो संगीत हूंदो आहे ऐं शादीअ महिल उमंग उत्साह ख़ुशीअ जो संगीत हूंदो आहे। ऐं मृत्यु जो बि हिकु संगीत आहे जेको शोक जो संगीत थींदो आहे। ऐं लड़ाईअ जो बि हिकु संगीत आहे जंहिंखे मारूं राग चयो वेंदो आहे। उहे वॼण लॻा। चओ जय श्री कृष्ण।
तहाँ भेरी शंख मृदंग दुदंभ बाजते ऋण माहे। वॾा वॾा साज नंगाड़ा वॼण लॻा, भेरियूं वॼण लॻियूं, शंख वॼण लॻा। शंख जी दुनिया सां बि आत्मविश्वास जागंदो आहे। इन करे चवंदा आहिनि घर में हिकु बार ज़रूरु शंख वॼाइणु खपे। शंख वॼाइण सां आत्मविश्वास जागंदो आहे ऐं शंख वॼाइण सां शरीर जी हिकु योग जी क्रिया बि थींदी आहे, जंहिंसां शरीर स्वस्थ रहंदो आहे। घर में शंख ज़रूरु वॼाइणु खपे, शक्ति वधंदी आहे, वातावरण सुठो थींदो आहे, उतां जा वाइब्रेशन सुठा थींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। तब सकल गण जो परस बहु धीर देवताहे। हिक ॿिए जी हिम्मत शूरवीर सेना में योद्धा वधाइण लॻा। छुटे बाण गण असुर के भयो गगन अंधकार। आसमान में हाणे अञा अंधकार छाइजी वियो जंहिंमहिल लड़ाई शुरू थी। गरजत सावन में गज मारह सूर अपार। अनेक शूरवीर मरण लगा। परस पर असुर गण युद्ध करही। सात संगत जी देवताउनि भगवान शिव जा गण ऐं राक्षस जलंधर जी सेना हिक ॿिए में लड़ाई करण लगा। एक गदा लय हाथ सन्मुख लड़ही। कुछ शूरवीर गदा खणी विढ़ण लगा। एक धनुख लय हाथ बहु बाण मारे। कुछ पहलवाननि खे धनुष ऐं तीर हुया हलाइण लगा। कछ मरण की संक न हृदय धारे। मरण जी त कंहिंखे शंका ई न हुई। एक गुरज लय हाथ जो शीस देवे। हरे कृष्ण। हिक ॿिए में ईअं लड़ाई करण लॻा त कि सिर जी परवाह ई न आहे। एक परस पर लड़े जो वज्र लेवे। कुछ गुरज कुछ वज्र खणी पाण में लड़ाई करण लॻा। एक मूसल लय हाथ बहु युद्ध करही। कुछ मूसलन सां लड़ाई करण लॻा। एक भाले लय बहुत जम धरस लड़ही। कुछ सिपाहियुनि खे भाला हुया, भालनि सां लड़ाई करण लॻा। कोट असुर गण हत भय भयो युद्ध विकराल। हरे कृष्ण। करोड़े सेना नाश थी वई। एॾी विकराल भयंकर लड़ाई थी। विधना तब विस्मय भयो होवत परलय काल। ब्रह्मा अची वियो उते कि शायदि परलय काल जो समूह अची विया। छा परलय थींदी आहे न, उहा त न अची वई आहे। एॾा माण्हू मरी विया आहिनि, एॾा करोड़े सेना मरी वई आहे। एॾो भयंकर युद्ध जो कौतक ॾिसी करे ब्रह्मा विधाता बि हैरान थी वियो कि हे छा, मां पंहिंजे हथनि सां लिखी त न आहे परलय, हिन महिल परलय छो थी थिए। कई कोट तह हत भय घायल भय अनेक। कई करोड़े माण्हू त मरी विया आहिनि, कई घायल थिया आहिनि। कई रिथी कई सारथी गना न जाए विवेक। कई रथी कई सारथी। रथी थींदा आहिनि जेके रथ ते पोयां वेठा हूंदा आहिनि, जीअं अर्जुन। ऐं सारथी चइबो आहे जेको रथ हलाईंदो आहे, ड्राइवर जी कृष्ण। पर हिन लड़ाईअ में त रथी त मरियल हुया, सारथी बि वीचारा केतिरा ई घायल हुया। उठी रुद्र रण में चली चहूं और ते धारे। हा ज्यों सावन मह नदी का दीसत पार नवार। बहु सूरत हत भय कर पत्र जोगिण लए। जोगणियुनि खे त मौज थी पई। जीअं हर कंहिं इंसान जो भोजन अलॻि अलॻि हूंदो आहे, तीअं कुझु जोगणियूं हूंदियूं आहिनि, कुझु तांत्रिक हूंदा आहिनि, कुझु अहिड़ा जीव बि भॻवान जा पैदा कयल आहिनि जिन जो आहार सिर्फ़ु खून हूंदो आहे, ॿी काई शइ न। कुझु अहिड़ा बि जीव आहिनि जिन जो आहार सिर्फ़ु रख हूंदी आहे। कुझु अहिड़ा जीव आहिनि जिन जो आहार सिर्फ़ु हीरा मोती हूंदा आहिनि। परंतु भगवान एॾा दयालु आहिनि, एॾा दयालु आहिनि, कीअं न कीअं करे हर कंहिंखे उन जी भोजन पहुचाईंदा आहिनि। जंहिंजो जहिड़ो भोजन आहे, जंहिंजो जेको आहार आहे,
भगवान उनखे उहो आहार उते ई पहुचाईंदा आहिनि। कुझु अहिड़ा जीव हूंदा आहिनि जेके रख खाई करे जीअरा हूंदा आहिनि, पोइ रख काॾो अचे, रख त माण्हुनि वटि थींदी न, उन्हनि जीवन वटि थोरी थींदी। पर भगवान काॾों बि काॾों करे माण्हुनि वटों हवा तूफ़ान लॻाए उतां रख उॾाए उते पहुचाईंदा आहिनि जिते उहो जीव रहे थो। एॾी बेअंत लीला आहे भगवान जी, एॾी बेअंत लीला आहे कि समुद्र में जीव रहंदा आहिनि अहिड़ा जेके समुद्र जो पाणी न पीअंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। जय श्री। समुद्र में रही करे बि प्यासा हूंदा आहिनि, पाणी न पीअंदा आहिनि समुद्र जो। उन्हनि खे ॿाहिरियों बरसाति जो पाणी खपंदो आहे त भगवान समुद्र में पाणी वसाईंदा आहिनि। असां ॾिसी करे ईअं सोचींदा आहियूं, हे भगवान हे छा थो पियो करे? भगवान समुद्र में मींहुं थो वसे या तलाव में मींहुं थो वसे, नंदीअ में मींहुं थो वसे, ऐं हेॾी जाॾे धरती आहे होॾे मींहुं पवे ई नथो। पर इहे सभु भगवान जा खेल आहिनि। कीअं कीअं खेल करे भगवान टिनी लोकनि जो प्रतिपालना करण वारो आहे, टिनी लोकनि जी पालना कंदो आहे। समुद्र में बि जीवन खे बरसाति जो पाणी थो पीआरे। धरतीअ जे अंदरि पत्थरनि जे अंदरि परमात्मा चांवरनि जा दाणा पहुचाईंदो आहे। इन करे भगवान खे विश्वंभर चयो आहे संतन। श्रीमद भगवत गीता में भगवान जो हिकु नालो विश्वंभर चयो वियो आहे। भई सॼे विश्व खे भगवान पालींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। पीवत बहु सुख पाए त्रिपति सुजोगिण आए। खून पीअण में उन्हनि खे त्रिपति थींदी आहे, उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे। उहे उन्हनि जो आहार ई खून आहे। हा। बहु गण पड़े तह धाए बहु असुर देह गिराए। केतिराई राक्षस हुते किरिया पिया आहिनि। मर गए कोटन कोट घायल पड़े एक चोट। किन खे चोट लगी आहे, के घायल पिया आहिनि, के कराहनि था, चिल्लाइनि था, पुकार था कनि। असुर भये हत बहुत शुक्र तब उद्यम कियो। जॾहिं राक्षस केतिराई मरी विया तॾहिं राक्षसनि जो गुरु केरा? शुक्र आचार्य। शुक्र आचार्य उथियो, उथी करे उन उदम कयो। कहिड़ो उदम कयईं? मंत्र सुजीवन पढ़ियो जल मुख सबनो के दियो। वॾो हिकु लोटो घाघर भरे, सरंजीवनी मंत्र पढ़े। सरंजीवनी मंत्र पढ़ी सॼी सेना जे मुख में उहो जल विझाए, छंडो हणाए त सभु राक्षसनि जी सेना जेके मरी विया हुया, घायल थी विया हुया, उहे सभु बिल्कुलु उथी बीठा। ऐं उथी ईअं बीठा जीअं कोई निंड मां उथंदो आहे। अञा ताज़गी, अञा ताक़त, अञा वधीक जोश, अञा वधीक उमंग। चओ जय श्री कृष्ण। हते असुर सब उठे शस्त्र कर मौत न लिए। उथण सां ई उन्हनि हथियार खयां, वरी लड़ाई शुरू करे छॾियो। धाए पड़े शिव सैन बहुत योद्धे हत किए। हाणे हेॾी जो करोड़े मरिया हूंदा त कुझु शिव जी सेना में बि त मरिया हूंदा सिपाही। उन्हनि एॾो जोश में लड़ाई शुरू कई कि शिव जी सेना खे भॼाए छॾियो तो। मुए बहुत ऋण माहे रहियो ऋण मह गण को। केतिरनि खे मारे छॾियो शिव शंकर भोलेनाथ जी सेना त बिल्कुलु जेके थोड़ा घणा बचा उहे वापसि भोलेनाथ ॾे भॻा। भाग चले सब तहां जाए शिव सो कयो सो। उते पहुची करे पुकार कयूं, हे भोलेनाथ रक्षा कयो, रक्षा कयो भगवान। कर पुकार ऐसे कहो गयो रुद्र पह सोए। शिव शंकर वटि पहुची करे छा था चवनि? शुक्र जीवावे सबन को असुर मृतक न होए। भगवान एॾी मेहनत करे राक्षसनि खे असां मारियोसीं, ही त उन्हनि जो गुरु एॾो शक्तिशाली आहे। सरंजीवनी मंत्र पढ़ी अहिड़ो कोई जल जो छंडो हयो अथई कि सभु जागी विया, सभु नए सिर, नयो उमंग अची वई आहे उन्हनि में।
असां सभिनी खे मारे भॼाए छॾियऊं। जेसिताईं तव्हां इन्हनि जे गुरु शुक्राचार्य जो कोई जतन न कंदव तेसिताईं भगवान लड़ाईअ में जीतणु ॾाढो मुश्किल आहे। भृगु सुजीवनी मंत्र उचारे, हते असुर ऋण माह उठारे। हाँ, कछ उपाव शुक्र का कीजय, जिसते शत्रु का दल छीजय। भगवान शंकर हाणे कहिड़ो उपाव था कनि भृगु ऋषि शुक्राचार्य लाइ? सुनत क्रोध की नो शिवताही, इक स्त्री उपजी मुख माही। भगवान शंकर जी मुख मां हिकु महाभयानक स्त्री पैदा थी। दीरघ महाभयानक जानो, दो ताल समझंगा मानो। उन जो विस्तार वधंदो वियो शरीर मायावी। उन जा लंबा पेर जीअं नारियल जा वण थींदा आहिनि। भुजा जो ताल समाने जाकी, नैन जोत अग्नि समता की। बाहूं भी उन जूं लंबियूं, शरीर विकराल, अखियुनि में उन जे अग्निअ जहिड़ी जोत हुई। पर्वत जैसा शीस बखानो, गिर कंद्रा सम मुख तिह जानो। सिर पर्वत जे समान, गुफा जे समान मुख हुयो। भूरे केस साम अत देही, महाभयानक दृष्टि तेही। महाभयानक उन जी दृष्टि हुई। उन जा वार कीअं हुया? भूरे रंग जा हुया। स्तन अति कठोर हैं जाके, वज्र समान नख हैं ताके। उन जो कठोर शरीर ऐं वज्र समान उन जा नह हुया। स्तन लागे गिर गिरे, चली असुर दल माहे। उन जे हलण सां अगरि कंहिंजो स्पर्श थियो पहाड़ सां त पहाड़ बि चूर चूर थी वञे, अहिड़ो उन जो शरीर हुयो। केते भुज स्यों हथ किए, देख कई गिर पाहे। केतिरनि राक्षसनि खे त हथनि सां मारींदी वई, केतिरनि खे पेरनि सां मारींदी पई वञे। कृतिया सुता को नाम या कहो आत्म राम। सतगुरु उन जो नालो इन में कृतिया था ॿुधाइनि। उन जो नालो कृतिया हुयो। वह चली दल मोंधाए, कई असुर दिए गिराए। केतिरनि राक्षसनि खे मारींदी मारींदी अॻिते वधण लॻे। कई आप भक्षण की न, कई मार नख सिं दीन। ऐं सिर्फ़ु मारे न पई, उन्हनि खे पकड़े पकड़े खाईंदी पई पई वञे। चओ जय श्री कृष्ण। तह भयो युद्ध अपार, गनिये न पारावार। ईअं पई खाईंदी वञे जीअं कोई सलाद खाईंदो वेंदो आहे। गजरूं मूरियूं खाईंदो वञे, उहे खणंदी खाईंदी पई वञे राक्षसनि खे। हेॾा राक्षस खाई छॾियईं। हा, तब रुद्र चौंदिस चली, तब कुन सागर हली। वरी उहो ई माहौल थी वियो। वरी उहे ई खून जी नंदी वहण शुरू थी वई। जो धीर सूरे भले, सो भाग दहन दिस चले। ॾहनी दिशाउनि में राक्षस उन खे ॾिसी करे भॼण लॻा। कोई उन जे साम्हूं, कृतिया जे साम्हूं बीह न पियो सघे। सब निरख कायर भय, कछ तुच्छ ऋण में रह गए। हरे कृष्ण। उन खे ॾिसी करे वॾा वॾा पहलवान बि कायर थी विया। देखियो जलंधर भूप, ताका भयानक रूप। राजा जलंधर जे साम्हूं आई। जलंधर त पाण वॾो पहलवान हुयो, शूरवीर हुयो। उन जो भयानक रूप ॾिसी करे जलंधर जी कहिड़ी हालत थी? निरख जलंधर ताहि को, मन मह अति डर पाए। मन ई मन में राजा जलंधर भी अॼु ॾकी वियो, जेको कॾहिं कंहिंखो न ॾकियो हुयो। कृतिया खे ॾिसी करे ॾकी वियो। तब मुख को नीचे कियो, रहियो अधिक विस्माए। पंहिंजूं अखियूं हेठि करे छॾियईं, उनखे ॾिसी न पियो सघे। पंहिंजूं अखियूं हेठि करे ऐं हैरान थियण लॻो कि एॾी भयंकर सूरत ऐं एॾी शक्तिशाली।
चल कृतिया तहाँ गई एह मन मन धारियो। परंतु कृतिया जेका हुई जलंधर ॾे न वधी, उन्हीं खे जेका आज्ञा मिलियल हुई उहा उन रस्ते ते वई। कहिड़े रस्ते ते? शिवजी ताको ऐसा वचन उचारियो। भगवान शिव शंकर उन खे आज्ञा करे छॾी हुई कि तोखे उते वञी करे कहिड़ो कमु करणो आहे। चाढ़ शुक्र को कांधे न भुले उड़ गई। हिकदमि उन्हनि जे गुरूअ खे अची करे पकड़े करे ऐं कुल्हे ते विहारियसि। जीअं कोई ॿार खे विहारींदो आहे कुल्हे ते, उनखे कुल्हे ते विहारे, उनखे मारे खाधई न, कुल्हे ते विहारे मथे उॾामी वई। चओ जय श्री कृष्ण। निरख गगन मग शुंभ ताहि सन्मुख भई। जीअं आसमान में वई त आसमान में जलंधर जी वायु सेना बीठी, शुंभ निशुंभ राक्षस सेनापति बीठा हुया। उहे लड़ाई करण जे लाइ साम्हूं आया। मार्ग रोक्यो ताहि शुंभ तह युद्ध कियो। उहे मार्ग उन जो रोके बीठा। सेना सहित गिराए शुंभ धर पर दियो। हिक ई धक में उन्हनि खे सेना समेत हेठि केरे छॾियईं कृतिया। कृतिया भृग को ले गई निरख अधिक विस्माए। ऐं उन गुरूअ खे खणी करे कुल्हे ते विहारे हली वई। काॾे हली वई उन जो वर्णन कथा में नथा ॿुधाइनि, हे काॾे गुम थी वई। हा, कियो जलंधर क्रोप पुन सेना लई बुलाए। जलंधर राजा क्रोध करे पंहिंजी सेना खे इकट्ठो कयो। कार्तक नंदी गण तहां उठियो गणेश पछान। कार्तिक नंदी गण भी तैयार थिया। सेना को धीरज दयो कियो युद्ध सामान। सेना के धीरज ॾिनो, वरी लड़ाई शुरू कयूं। उठ गण सब सन्मुख भये बन्यो दो दल सोए। आत्म राम सुनावहो आगे जैसी होए। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। घणा अध्याय थिया? साध संगत जी, अॼु तव्हांखे वरी गुरुवार जी महा आरती भी अटेंड करणी आहे, हाज़िरी भरणी आहे। अॼु कथा खे ते विश्राम था ॾियूं। भगवान शिव शंकर भोलेनाथ जी ऐं जलंधर जी लड़ाईअ जी कथा सुभाणे वरी तव्हां श्रवण कंदव। हाणे सभु बीह करे दास प्रकाश चावला सां आख़िरी प्रार्थना मंगलाचरण चवायो। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।